अस्सलाम वालेकुम नाजरीन, आवाज न्यूज में भली कार माया सनाउल्लाह आसमानी। एक नजर खास खबरों पे। डॉक्टर ने तिबी अमले के बेटा पेश किया तो वबा खिलाफ जंग विड़ंदड़ डॉक्टर ने तिबी अमले ते फख्र है। अज कोरोना वायरस वगे बिन डॉक्टरन के फोत थियण जो इतला मिलो है। वडे वजीर शाह महमूद कुरैशी जूं मीडिया से गालियों। शाह महमूद कुरैशी चवे तो लॉकडाउन के फायदन से गड नुकसान भी है। वजीर आजम कोरोना वायरस की सूरत हाल का आगाह है। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त माकर जे हमले के वक्त एक भेरो ॿीहर खुराक वारो वफाकी वजीर लापता थी वियो है। ट्विटर ते जारी कयल पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त गुज़रियल साल दरख्वास्तन बावजूद सूबन के माकर जे रहमो करम ते छॾियो वियो। जेकॾहिं वफाक ॿीहर नाकाम थियो त माकर जे हमले में एक ॿियो वॾो सानियो जन्म वठंदो। सुलसमा वारे वफाकी वजीर शिबली फराज चयो आहे त वफाक पारां सिंध के कोरोना वायरस ते ज़ाब्तो आणण लाइ ॾिनल इमदाद बिलावल भुट्टो ज़रदारी जे इल्म में ही नाहे। सिंध जे 45,000 सनतुनि ऐं 7,70,000 कमर्शियल सार्फिन के बिजली जे बिलन में रिलीफ ॾिनो वियो। यूटिलिटी स्टोर्स जो रिलीफ ॿियनि सूबनि जियां सिंध खे बि ॾिनो वियो आहे। एहसास प्रोग्राम तहत सिंध में 27 अरब रुपया मुस्तहिक माण्हुनि में विराया विया। सिंध हुकूमत वधीक पंटीहनि फैक्ट्रियुनि खे शयूं एक्सपोर्ट करण की इजाज़त दी छॾी। तैयार शयूं एक्सपोर्ट की इजाज़त ॾियण वारो नोटिफिकेशन जारी। सिंध में पैदावार शुरू करण लाइ फैक्ट्रियुनि जो तादाद वधी 288 थी वियो। कराची के नंढन व्यापारियों जो 48 कलाकनि अंदर कारोबार खोलण बाबत SOPs तैयार न थियण ते सूरत में एहतजाज जो फैसलो। सिमाल ट्रेडर्स अगवान महमूद हामिद जो चवण है त हुकूमत सुभाणे ताईं नंढन व्यापारियों जा ख़दशा खत्म करे व्यापार खोलण बाबत SOPs न ठाहियूं त अंगारे खां मार्केटुनि अॻियां एहतजाज कयो वेंदो। ट्रांसपोर्ट इतिहाद जो 5 मई खां कराची के रोडन ते पब्लिक ट्रांसपोर्ट आणण जो ऐलान। ट्रांसपोर्ट इतिहाद के सदर इरशाद बुखारी जो चवण है त 5 मई ते गाड़ियों रोडन ते आणींदासीं। हालतूं ख़राब थियूं त जिम्मेवार सूबाई हुकूमत हूंदी। हुकूमती फैसलन सबब गरीब ट्रांसपोर्टर्स ऐं वर्कर्स लंगड़ काटे रहा आहिनि। हुकूमत तरफां ट्रांसपोर्टर्स लाइ कंहिं बि रिलीफ पैकेज जो ऐलान नाहे थियो। मुल्क में कोरोना वायरस सबब मुतासरन जो अंग वधी 19,103 थी वियो। 440 ॼणा हयाती विञाए वेठा। सिंध में 7,102, पंजाब में 7,106, बलोचिस्तान में 1,172, KP में 2,907, गिलगित बल्तिस्तान में 356, इस्लामाबाद में 393 ऐं आज़ाद कश्मीर में 76 केस ज़ाहिर। पाकिस्तान में मुक़र्रर चीनी सफ़ीर याहो जिंग चयो आहे त पाकिस्तान में कोरोना वायरस सबब मौत की शरह घटि आहे ऐं हू तमाम जल्द कोरोना वायरस ते ज़ाब्तो आणे वठंदो। चीन जे सफ़ीर याहो जिंग इंटरव्यू ॾींदे चयो त जेकॾहिं चीन कोरोना वायरस के मुंहुं ॾेई रहियो हो त पाकिस्तान मदद कई। जवाब में चीन भी वबा के मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान की मदद करे रहियो आहे। चीन पाकिस्तान की मदद लाइ तिबी सामान ऐं तिबी टीमूं मोकिले चुको आहे। सिंध के मुख्तलिफ शहरन में माकड़ जा कटक पहुंची विया। माकड़ वणन जा पन गाह ऐं फसल खाइण लगी। पखे में मेड़ ऐं ॿियनि शहरन में माकड़ फसल खाई चट करे छॾिया। आबादगार ऐं कुड़मिन जा मथे ते अची विया। माकड़ मार फुहारो कराइण जो मुतालबो। लाड़काने जे अनाज मंडी में घर ॿाहिरां बीठल नीगर के पुलिस पारां पकड़ण की कोशिश। ख़ौफ़ विचां बालक गुलाम मुस्तफ़ा भुट्टो फोती बालक के वारसनि जो चवण है त नीगर के पुलिस दौड़ाईंदी रही। ख़ौफ़ सबब बालक फोत थियो। पुलिस एहलकारनि मथां क़त्ल जो केस दाख़िल कियो वञे। SSP ॿिनि पुलिस एहलकारनि कामरान गाद ऐं नादिर भुट्टो के क्वार्टर गार्ड करे छॾियो।
कानपुर में कत्ल थियल नौजवान मोहम्मद हनीफ वजरानी जे वारसनि पारां इंसाफ़ लाइ एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त आराई बिरादरी जे माण्हुनि नौजवान खे क़त्ल कयो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ऐं मौसमियात खाते अंगारे खां हीट व्यू जी अगकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त 5 मई खां 8 मई ताईं गर्मी पद 40 खां 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान आहे। हीट व्यू दौरान सामूंडी हवाऊं मुअतल रहंदियूं। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधी ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ नॉरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि खिलाफ कुवत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। आहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटन पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। खान जो खटन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042 353 202 55